सिंध जियां ठिकराठो जे ॿिन्ही यूसुनि यूसी रोपर ऐं मुबारकपुर जे आसपास वारे ॻोठनि में बरसाति तबाही मचाए छॾी। ॿिन्ही यूसुनि जे सवें ॻोठनि जा रस्ता समुंड जो ॾेख ॾियणु लॻा। वणनि जो तयारु फसल तबाह, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। गुज़िरियल 4 ॾींहंनि खां बिजली बंदि, मोबाइल सिग्नल नेटवर्क न हुजण करे माण्हुनि जो हिक ॿिए सां राब्तो पिणु कटियल, मवासिलाती सिस्टम मुकमल तरह तबाह थी वियो आहे। ट्रांसपोर्ट पिणु बंदि रही। ॿिन्ही यूसुनि जे हर ॻोठ में कचा घर, वाड़ा, दीवारूं पिणु किरी पयूं आहिनि। ॻोठ ॻाढ़ो दड़ो में राति पौरियत बसरूं मेघवाड़ जी घर जी छिति किरण सबबि 3 ॼणा हरेश कुमार, विशाल, विकी कुमार मामूली ज़ख़्मी थी पिया आहिनि। मुतासिरनि हितां जे इलाइक़े जे जेके आहिनि उन्हनि DC सखर AC पन्नो आकिल खां पिणु मदद जी घुर कई ऐं संद सरकार खे हिन ॾुखी ऐं मुश्किल घड़ीअ में अवाम जे थियल नुक़सान जो अज़ालो करे खेनि इंसाफ़ करण जी घुर कई।